थरपारकर ज़िले जा ये अड़ांगा रस्ता इन लैंड क्रूज़र गाड़ी जा ज़ूझट में ॾिसो त कच्चन रस्तनि ते ही लैंड क्रूज़र गाड़ी केॾी न रफ़्तार सां पंहिंजी मंज़िल तरफ़ वञी रही है। इन गाड़ी के किथे वञणो आहे, ये गाड़ी केॾांहुं वञी रही है, इन जो असां तव्हांखे तफ़सील ज़रूर ॿुधाईंदासीं। त थरपारकर में जेके हिन वक़्तु कच्चा रस्ता आहिनि उते गाॾियूं हिन तरीक़े सां पंहिंजी रफ़्तार सां मंज़िल तय कंदियूं आहिनि। यकीनन ही वीडियो PP जे MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी जी आहे, जेको गुज़िरियल इलेक्शन दौरान तक जी आवाम वटि जॾहिं वोट वठण वञी रहियो हुयो उन वक़्त जी ही रिकॉर्ड कयल वीडियो आहे। हिन वीडियो में थरपारकर जे कच्चनि अड़ांगल रस्तनि जा ख़ूबसूरत मंज़र तव्हां ॾिसी सघो था त दिलकश हर मंज़र आहे। अहिड़ो मुंहिंजो थर आहे त ही वीडियो यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी। ही वीडियो उन वक़्त जी रिकॉर्ड कयल आहे जॾहिं डॉक्टर महेश कुमार मलाणी इलेक्शन दौरान पंहिंजी आवाम वटि वोट वठण वञी रहियो हो।